तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। मिठियाणी खां इमरान मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ मिठियाणी जे क़दीमी क़ब्रिस्तान सईदुक फ़क़ीर मां बि माण्हू नथा मुड़नि। वणनि जो क़त्लेआम जारी। वसारी कोट मिठा थाणे जी चौकी जे बिल्कुलु साम्हूं क़ब्रिस्तान मां रोज़ानो सवें मण काठ वढण लॻो। SHO कोट मिठा थाणो ख़ामोश। SHO जी ख़ामोशी मां मिली भगत जी बुई अचे पई। वणनि जे वढजण ते अफ़सोस आहे। गर्मीअ जे मौसम में क़ब्रिस्तान में दुआ लाइ ईंदड़ माण्हुनि खे वण अहसास बख़्शीनि था। वणनि जी वाढी रोकण लाइ जॾहिं SHO कोट मिठा सां राब्तो कयोसीं त SHO हद जो जवाब ॾियण टाल मटोल खां कमु वठण लॻो ऐं जेको बि चोरीअ जो काठ वठिजे पियो उन लाइ मिठाणीअ जो आरामशीनूं आमाजगाह बणियल आहिनि। क़ब्रिस्तान सईदुद्दीरो जो वढियल काठ अब्बास मशहूरी जी आरामशीन ते विकिरो थिए थो। पुलिस खामोश तमाशे बण लाइ DSP ऐं SSP नौशरो फिरोज़ राशि SHO कोट मिठा थाणो ख़िलाफ़ क़दम खणे क़ब्रिस्तान जे वठजंदड़ काठ जी वाढी अवाम सां इंसाफ़ कयो वञे। उहे माण्हू कंहिंजा बि सॼण न आहिनि जेके आख़िरी आरामगाह जे वणनि जो क़त्लेआम करे रहिया आहिनि। सिंध प्रेस क्लब मिठियाणी सीनियर नायब सदर मीर मुख़्तियार हुसैन सुमरो क़ाइम मस्तोई ऐं फिदा हुसैन मल्लाह शाहिद सिंधी ऐं ॿियनि चयो त क़ब्रिस्तान जे सुकून तबाह कंदड़ चोरीअ जो काठ ख़रीद कंदड़ अब्बास मशहूरी ऐं राशि SHO ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। असां जल्द इंसाफ़ जी फरहमी जा मुंतज़िर आहियूं।